रहमत साईं वेलकम थो चवां तव्हांखे संजय मोदी में। सर, भिटाई जो उर्स जारी 3 ॾींहंनि जूं तक़रीबूं। हिकिड़ो सवाल त इहो त हेडक्वार्टर आहे मटियारी ऐं चेयरमैन ज़िले जो चेयरमैन ई भिटाई जे मेले ते न आयो या हुनखे दावत न मिली वलावलम, त इहा सम्झो था त ज़्यादती न आहे। ऐं हिकिड़ी ॿी ज़्यादती बि थी रही आहे त हेॾनि सालनि खां भिटशा जो मेलो थींदो पियो अचे, पर मक़ामी फ़नकार, मक़ामी अदीब, मक़ामी शाइर छो भला नज़रअंदाज़ था कया वञनि? कुझु इन जे बारे में ॿुधाईंदव असांखे? साईं वॾी 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 महिरबानी। हाणे पहिरीं ॻाल्हि त जेको ज़िले चेयरमैन आहे पंहिंजे मटियारी ज़िले जो, उनजो न अचण या उनखे दावत न ॾियण या उनजे प्रोग्राम में शामिलु न थियण जी का ख़ुशूसी सबबु नज़र नथो अचे। ऐं आउं सम्झां थो त ऑफिशियली तौर ते जॾहिं मीटिंग्स थियनि थियूं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया वटि या कमिश्नर वटि, त उन में लाज़मी डिस्ट्रिक्ट चेयरमैन खे घुराईंदा हूंदा ऐं उन में हू पंहिंजो पाण खे इन कराए छॾे हा त बहितरु हो। ऐं उहो पाण छो कोन आहे, उहो पाण ई जवाबु ॾेई सघे थो, छाकाणि त पीपल्स पार्टी हिन दफ़े त बलोचिस्तान ऐं पंजाब में के मां पंहिंजा जेके उन गवर्नर या स्पीकर या ॿिया जेके उन जा ऑफिस बेरर्स आहिनि उहे घुराया लतीफ़ जे मेले ते। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। इन सां सूबनि जे विच में बि जेका आहे प्यार मुहबत वधंदो ऐं हिक ॿिए जी सकाफ़त खे सम्झण जो बि सुठो मौक़ो मिलंदो। बाक़ी रही ॻाल्हि फ़नकारनि जी, त हिकिड़ी शइ सम्झो त शाह लतीफ़ जो मेलो को मक़ामी मेलो न आहे, उहो सिंध लेवल जो मेलो आहे। ऐं उन में जेके फ़नकार अचनि था, उहो सकाफ़त खातो जेको आहे तो पंहिंजे अंदाज़ सां उनजी चूंड करे थो ऐं उन्हनि खे हलाए थो, जेको हिननि जो जेको प्रोग्राम थिए थो जेके लतीफ़ कॉन्फ्रेंस चवनि था। बाक़ी इहा हक़ीक़त आहे त लतीफ़ जो जीअं त जेको सो मटियारी ज़िले में आहे ऐं हुनजो जेको सो माना मेन जेको मुखिया जेको हुनजी जेका सिफ़त चइजे या ख़ासियत चइजे या हुनजी जेका सुञाणप चइजे, उहा मूसीक़ी आहे, शाइरी आहे। इन करे सकाफ़त खाते खे ख़ुशूसी तवजो ॾेई लतीफ़ जे हवाले सां का अहिड़ी एकेडमी क़ाइमु करणु खपे जंहिंमां लोकल फ़नकारनि खे सिखिया बि मिले, उनखे अॻियां वधण जो मौक़ो बि मिले ऐं उहो सिर्फ़ु मेले जे हवाले सां न हुजे पर उहा साॼानो हलंदी रहे ऐं हितां मक़ामी फ़नकार तमामु सुठा पैदा थी सघनि था। सकाफ़त खाते खे लतीफ़ जे हवाले सां इहो हिकिड़ो अलॻि इनिशिएटिव ऐं बाक़ाइदा शुरू करणु खपे। बाक़ी जेका सहाफ़त जी तव्हां ॻाल्हि कई, जेको दोस्तनि खे जेको हिते न ॾिनो वियो मान, इहो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जेका आहे उन्हनि जो जेको कोताही थी सघे थी, उनजो क़सूरु थी सघे थो। कम अज़ कम उन्हनि सहाफ़िन खे ऐं जिन वटि एग्रेडिशन कार्ड आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ इदारनि जा ऐं अख़बारुनि जा ऐं जेके से चैनलनि जा बाक़ाइदे ऑफिशियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि जे चैनलनि तरफ़ां तइ थियल आहिनि, त उन्हनि खे त लाज़मी तौर ते रेस्पेक्ट ॾेई सुठी जॻह ते ऐं प्रेस गैलरी ठाहे उन्हनि खे उन अंदाज़ सां विहारणु खपे, उन्हनि खे ख़ुशूसी पासूं जारी कए वञनि। इहा जेका नाअहली आहे, इन जो हितां जी इंतज़ामिया खे थोरे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे ऑफिसर्स खे नोटिस वठणु खपे त जीअं आईंदा अहिड़ी क़िस्म जी का ज़्यादती न थिए। वॾी महिरबानी। हिकिड़ो सवाल ॿियो बि हिते पैदा थिए थो न, त ॾिसो सोशल मीडिया जो दौरु आहे। सोशल मीडिया बाक़ाइदे मतिलबु हिकिड़ो सुठो क़दम खणी रही आहे। सुठा काफ़ी अहिड़ा आहिनि दोस्त जेके सहाफ़त में न हुजण जे बावजूदि बि सुठा कम करे रहिया आहिनि। तव्हांखे नथो लॻे त हिकिड़ो सोशल मीडिया सेल बि ख़ासि करे भिटशा जे मेले ते क़ाइमु हुजणु खपे, जिते सोशल मीडिया वर्कर्स खे बि उहा अहमियत ॾिनी वञे ताकी हू इहे शयूं ऐं भिटाई साहिब जी जेका फ़िक्र आहे, जेको हुनजो दर्स आहे, उहो सॼी दुनिया में पहुचाइनि। इहो छो भला इनिशिएटिव न कयो? अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त सोशल मीडिया ते भिटशा जी का बि अहिड़ी लाइव प्रोग्राम या का बि अहिड़ी लाइव तव्हांखे एक्टिविटी कंहिं सुठनि व्लॉगरनि या के सुठा जेके सोशल एक्टिविस्ट उन्हनि मां नज़र नथी अचे। त काइंडली इन सवाल ते थोरो रोशनी विझिजो। इहो आख़िरी सवाल हूंदो मुंहिंजो। साईं बिल्कुलु तव्हां तमामु अहम मसइलो उथारियो आहे, छाकाणि त पंहिंजी जेका प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, जंहिंखे पाण ट्रेडिशनल मीडिया चऊं था, उहा बि जेका असां उनखां वधीक सोशल मीडिया जो इम्पैक्ट आहे ऐं उनखां वधीक सोशल मीडिया हींअर छांइयल आहे दुनिया ते। बल्कि त मूंखे त लॻे थो कुझु वक़्त खां पोइ सोशल मीडिया ई वञी रहंदी, बाक़ी मीडियाऊं त कंहिंजी अहमियत विञाए वेंदी, सिर्फ़ु को क़ानूनी घुरिजुनि हिसाब सां हलंदी। इन करे असांजे जेके आहिनि हिन मेले जा जेके धणी इंतज़ामिया जेका थिए थी, उनखे बिल्कुलु सोशल मीडिया जेके असांजा इलाइक़े जा ख़ासि करे माण्हू आहिनि, उन्हनि खे अहमियत ॾियणु खपे ऐं उन्हनि खे जेको सो माना उन्हनि जे हथां भिटशा जे मेले जो एक्टिविटीज़ जेके आहिनि से कवरेज कराइणु खपे। इन सां उन्हनि खे वधीक माण्हुनि ताईं पहुची सघनि था ऐं वधीक जेको घणे में घणे माण्हुनि ताईं लतीफ़ जो पैगाम उन मेले जो